प्रोग्राम 11 शरीफ जो आहे ऐं जेको महीनो हले पियो उन जी निस्बत अमीरुल मोमिनीन यारे गार यारे मज़ार ताजदारे सदाकत सैयदना व मुर्शिदना हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो महीनो आहे। शुरू में इंशाअल्लाह मुख्तसर ज़िक्र मदीने जे मीर जे यार जो, उन खां पोइ इंशाअल्लाह हसनी हुसैनी पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र थींदो। अल्लाह से मुंहिंजी अवां सभिनीनि जी हाज़िरी बारगाहे सिद्दीक़ अकबर में बारगाहे गौसियत में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अवां सॼी जमात खे अर्ज़ा मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। अल्लाह से फरमायो उहा हस्ती जंहिं हक़ ऐं सच आंदो ऐं उहा हस्ती जंहिं हक़ खे आणींदड़ ऐं हक़ जी अॻ में तस्दीक फरमाई। उलाइक हुमुल मुत्तक़ून, इहे परहेज़गार। हिन आयत करीमा में अगरचे अल्लाह पाक नाला न खया, न मदीने वारे साईं जो नालो, न सोहणे सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो खयो, पर दुनिया जी तारीख़ जो पहिरियों मुफ़स्सिर हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, उन्हनि खां असहाबन सगोरन चंद कुरान पाक जी आयतन जे बारे में पुछो। पहिरियां पुछाऊं त अल्लाह से तो फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाह, मुंहिंजी रस्सीअ खे मज़बूती सां झलिजो। पुछाऊं त साईं अल्लाह साईं वज़ाहत त कान कई त हिन रस्सीअ खां मुराद छा आहे, केड़ी रस्सी आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो इन रस्सीअ खां मुराद आमिना जो लाल मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफा मुराद आहे। रब तो फरमाए इन रस्सीअ खे छॾिजो न, इन रस्सीअ खां धार न रहजो, परे न गुज़ारजो। ॿियो सवाल कयूं त असां निमाज़ पढ़ूं था, उन निमाज़ में दुआ घुरंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तकीम, ऐ अल्लाह पाक असांखे सिधी राह हला, सिधो रस्तो हलाइजा। मुंहिंजा प्यारा असहाबन सगोरन जो मक़सद इहो हो त बीठा भी नमाज में आयूं ऐं क़िबले रुख भी आयूं, अल्लाह जी नमाज भी पढ़ी रहिया आहियूं। पोइ बि इन खां कहिड़ी बात आहे जेका असां रब खां घुरंदा आहियूं।
सिद्धो रस्तो त इहो ई आहे। नमाज़ आहे, रब खे मञूं था, क़िबले रुख बि आहियूं, पोइ बि अल्लाह साईं खां दुआ था घुरूं त अल्लाह साईं असांखे सिधी राह हला। इहा सिधी राह कहिड़ी आहे? हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो या सिद्धी राह रसूलुल्लाह वारी राह। अल्लाह पाक फरमाए तो नमाज़ त हर को पढ़ी वेंदो, मूंखे बि मञींदो, पर असल जेका वाट कामयाबी जी आहे उहा मुंहिंजे महबूब करीम जी मोहब्बत आहे। जेका असल वाट आहे उहा वाट मुंहिंजे हबीब करीम जी मोहब्बत आहे, रसूलुल्लाह जी वाट आहे। इन वाट खां तव्हांखे घणा फेरण वारा ईंदा, लालचू ॾींदा। इन जे करे पंचनि नमाज़ुनि में ताक़ीद सां दुआ घुरो त या अल्लाह असां खां रसूल दो जहां वारी वाट न खस। टियों सवाल कयूं। अल्लाह से फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। सही अब्दुल्ला बिन अब्बास अल्लाह फरमाए तो अवां जे दिल जो सुकून चैन मां पंहिंजे ज़िक्र में रखियो आहे। अल्लाह जा ज़िक्र खोड़न, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो ज़िक्र आहे, ला इलाहा इल्लल्लाह भी अल्लाह जो ज़िक्र आहे, सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र आहे। खोड़ सारा ज़िक्र हिते उहो कहिड़ो ज़िक्र मुराद आहे जंहिंसां दिलनि खे सुकून नसीब थींदो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो इहो जेको ज़िक्र आहे इन खां मुराद रसूलुल्लाह जो ज़िक्र आहे, अल्लाह जे हबीब जो मीलाद आहे। अल्लामा समरकंदी काज़ी अयाज़ शिफा शरीफ में भी तस्दीक फरमाई आहे त इन ई ज़िक्र खां मुराद आमिना जे लाल जो ज़िक्र आहे, जंहिंजे करण सां इंसान खे ज़हनी सुकून मिलंदो आहे। आनी बिटाई साहब जो फरमाए तो पखी चवाई पिरन जो हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तू कढ न कहीं जी कान पोहेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। उहे आयतूं जंहिंमें अल्लाह साईं वज़ाहत न फरमाई, अहिड़ियूं आयतूं हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास वटि खणी ईंदा। साईं उहो मसइलो हल कंदो हो ऐं मुंहिंजा प्यारा हिते पुछाऊं त वल्लज़ी जाअ बिसिद्क़े, उहा हस्ती जेका हक़ सच खे खणी आई, साईं उहा कहिड़ी हस्ती आहे? वसदक बिही जई तस्दीक कई पहिरियां, उहा कहिड़ी हस्ती आहे? हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो जेको हक़ सच खणी आयो सो ख़ुदा जो आख़िरी पैगंबर मदीने जो साईं आहे, जंहिं उन महबूब जी अॻ में तस्दीक कई शाहज़ाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी आहे। जॾहिं आमिना जे लाल ऐलान नबूवत कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त हज़रत सिद्दीक़ अकबर खे अल्लाह साईं झुरियां ई रसूलुल्लाह जी ग़ुलामी जे लाइ चूंडे छॾियो। हज़रत अबू कुहाफ़ा जो फरमाए त मां हज़रत अबू बकर खे नंढड़ो हो वठी वियोसि बुतखाने में, मूं वञी सुञाणप कराई, तारुफ़ कराई त ही पंहिंजा ख़ुदा। हज़रत सिद्दीक़ अकबर नंढड़ो थी पर अक़ल जो त वीर हो। दुनिया में 4 इंसान अक़ल जा वीर गुज़रिया, जंहिंमें 2 काफ़िर 2 मुसलमान। मुसलमाननि में हिकु हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे, ॿी वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी सफूरा। ये अक़ल जा वीर।
काफरन में फिरौन इन्हीं वटि जाम अकुल ऐं हिकिड़ी काफरियाणी जंहिंजो ज़हन तां जो नालो नथो आहे। फिरौन ईअं अकुलमंद हो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम नंढड़ो सुरी फिरौन जी दाढ़ीअ में मुठियूं विधई ऐं छिकईं। उन छिकण मां सम्झी वियो पंहिंजी घरवारी खे चयई त मूंखे लॻे थो त हीउ मुंहिंजो पको दुश्मन। हालांकि न नुबूअत जो ख़्वाब ख़्याल हो कुझु बि न। बीबी आसिया खे चई त हीउ मुंहिंजो पको दुश्मन। बीबी आसिया चई हीउ मासूम आहे, हिनखे तुंहिंजी कहिड़ी ख़बर, तूं केरु आहीं, छा आहे, हीउ अलाए छा थींदो। कि न, मुंहिंजी ॻाल्हि लिखी छॾ। पर पछाड़ी वरी इहो तजुर्बो कयूं त हाणे जेकॾहिं हूंदो ॿार त बाहि जा शोला घुरायूं था, उन्हनि में चमक दमक ज्यादा ऐं ॿिया मोती बि घुरायूं था। जे हूंदो ॿार त ज्यादा चमक खे ॾिसी बाहि जेतिरो ईंदो, जेकॾहिं दाना हूंदो त मोतियुनि ॾे वेंदो। बीबी आसिया जी फरमाइश ॿ थाला घुराई, हिकिड़े में टांडा हिकिड़े में मोती। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे छॾियोसीं, सुरी वियो पे मोतियुनि में। पर अल्लाह से जिबरील खे हुकुम कयो त हथ खां वठी टांडनि में टांडो ॾेखारियो। हज़रत मूसा टांडो खणी पंहिंजे वात में विधो, जंहिंसां साईं जी ज़ुबान खे नुक़सान पए थो। लुकनत रही रब शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी, इहा आयत बि इन मामले में नाज़िल थी। त माना इन खां अंदाज़ो लॻायो त हीउ फिरौन एॾो अकुलमंद हो जो इन हरकत मां सम्झी वियो त हीउ मुंहिंजो दुश्मन आहे। ऐं हुयो बि बीबी सफूरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, मूसा अलैहिस्सलाम जी घरवारी। हज़रत मूसा बकरियूं काहे खूह ते आयो त अम्मा सफूरा जो ही पांचो जेको हुयो सो थोरो मथे हो, जंहिंसां हे पिंडलियूं ज़ाहिर हुयूं। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम यकदम पंहिंजो मुंहुं हेॾा फेरे छॾियो। जेसि ताईं अम्मा बीठी हुई तेसि हेॾा न ॼाणे। पोइ हज़रत बीबी सफूरा पंहिंजे पीउ खे ॿुधायो त हे जेको बकरियुनि वारो हमरा जो ख़ुदा जो नबी, अञा नुबूवत जी दावा वग़ैरह को ऐलान कुझु बि कोन हो, नंढड़ो साईं मूसा। ऐं उहा ई ॻाल्हि साबित थी। पाण फरमायो जी अखियुनि जे पर्दे मूंखे ॿुधायो त हीउ त हस्ती आहे, नबी। अहिड़े नमूने सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि अक़ल जो वीर गुज़री। अल यौम अकमलतु लकुम दीनुकुम, जॾहिं आयत नाज़िल थी त सभु ख़ुशि हुआ, असांजो दीन मुकमल थी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जूं अखियूं आलियूं हुयूं। साईं रोई पियो त असाबनि पुछो तव्हां हेॾो ख़ुशीअ जो पैगाम आयो रो था? फरमायो न, अल करीब मदीने जो साईं असां खां मोकिलण वारो, दीन मुकमल थी वियो, साईं जो कमु पूरो थियो। हाणे वञण वारा जीअं चयूं तीअं थियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नंढपण में पंहिंजे पीउ खे चयो त हे असांजा ख़ुदा नथा थी सघनि, हे त गूंगा न ॿोढ़ा न ॿुधनि न कुझु न, मख हटाए था सघनि, इहे असांजा ख़ुदा कोन था थी सघनि। अबू कुहाफा हज़रत अबू बकर खे घर वठी आयो। सिद्दीक़ अकबर जी अम्मा खे चयाई हे नंढड़ो आहे, असांजे ख़ुदानि जो दुश्मन आहे, वेरी आहे, बुग़्ज़ रखे थो। मां चवण लॻी अबू बकर सिद्दीक़ सोने जी अम्मा चयो अबू कुहाफा हिन ॿार जी मूंखे बि सम्झ में कान थी अचे। जॾहिं मुंहिंजे बतन में मुंहिंजे पेट में आयो त ग़ैबी आवाज़ आयो, रसूलुल्लाह जे पहिरीं ख़लीफ़े अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ जी मां तोखे लख लख मुबारकूं हुजनि। जॾहिं मुंहिंजे पेट में आयो त ग़ैबी आवाज़ ते आया त मां तोखे मुबारक हुजे जो तुंहिंजे पेट में रसूलुल्लाह जो पहिरियों ख़लीफ़ो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु अची। वो अल्लाह से निशानियूं ॾींदो वियो। शाम मुल्क में ख्वाब ॾिठाई, मुंहिंजी झोलीअ में 14 जो चंड आयो आहे। कई ताबीर करण वारे खां
ताबीर कराई। उन ताबीर करण वारे फरमायो या अबू बकर इन चंद खां मुराद आसमान वारो चंद मुराद कोने, ए त गारे सौर जे तरफ इशारो आ। जॾहिं तुझी झोलीअ में अल्लाह जो आखिरी नबी मथो मुबारक रखी आराम कंदो, हिन ख्वाब जी ताबीर इहा आहे। साईं फरमाए थो शाम खां मोटी पियो अचां, कंडीअ जो वण हो, उनजी छांव भली ही, मां उते थोरो आसास वठण जे लाइ वेही रहियुसि त उन वण मूंखे सलाम कयो त अल्लाह जे आखिरी नबीअ जा पहिरियां ख़लीफ़ा तोखे मुबारक हुजे ऐं सलाम हुजे। लिहाज़ा ये ख़बरूं सभु सिद्दीक़ अकबर वटि हुयूं। हाणे मुंहिंजा प्यारा दोस्तो, जॾहिं अल्लाह जे महबूब ऐलाने नबूवत फरमायो या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण ऐलान फरमायो त मां अल्लाह जो आखिरी पैगंबर आहियां, रब करीम जो महबूब आहियां, मां नबी आया, मुझे कलमो पढ़ो ईमान आयो, दीन में दाखिल छो। 550 साल विच में हा जंहिंमें मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो को नबी को रहबर रहनुमा कोन हो, माण्हू गुमराह थी विया, छुड़वाग थी चुका हा। काबे मजिस ते 160 बुत आणे रखियाऊं, घर घर जो नौ ख़ुदा ठाहे वरिताऊं, अहिड़ा त जाइल थी विया हा जो मिठाइयुनि जा बि ख़ुदा ठाहींदा हा। अटे जो मिठाई जो वरी सफ़र में गॾु खणनि, जिते अटो अन खुटी वञे त ख़ुदा जो ख़ैर चवंदा खाई वरी हली ॻोठ ॿियो बनाईंदासीं। अहिड़ा अकल जा वञायल माण्हू सो साईं जो ऐलान कयो त सभु परेशान थी विया, 5 हेॾां 10 हेॾां तबसरा करण लॻा, मगर सुहिणो सिद्दीक़ अकबर मैदान में निकिरी आयो। कहा सिद्दीक़ ने आमन्ना व सद्दक़ना, मेरे आका मेरे मौला आमन्ना व सद्दक़ना। मुझा महबूब को मञे या न मञे, महबूब बकर हाज़िर। सोने सिद्दीक़ अकबर ईमान आंदो, ईमान आणण खां बाद अर्ज़ की साईं मुंहिंजो ईमान आंदो आहे त काफ़र मूंखां पुछंदा, मूंखे के मौजूदे दलील जी ज़रूरत कान्हे, पर हुननि खे आमादा करण जे लाइ कोई अहिड़ो मौजूदो मूंखे ॾेखारे। साईं मुर्की फरमायो या अबा बकर, ॿियनि खे मां चंड बि लाहे ॾेखारींदुसि, वण बि हलाए ॾेखारींदुसि, तुंहिंजे लाइ शाम वारो ख्वाब बि मौजूदे खां हालांकि तूं ख्वाब असांखे ॿुधायो कोन्हे, तुंहिंजे लाइ कंजीअ जे वण जो सलाम करण बि मौजूदे खां घटि न। प्यारा मुस्लमान भाइरो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान आंदो। ऐं साईं जो बयान त वॾो आहे, पर मुंहिंजा प्यारा अहम ॻाल्हि अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कयां। अव्हां खां पुछां थो त हज़रत अबू बकर कहिड़ी नमाज़ पढ़ी, ये पाण वारी या का ॿी? पाण वारी पढ़ी, ठीकु आहे। तहज्जुद पढ़ी हो, अवाबिन जा नफ़िल, इशराक, ज़कात, निज़ाम, हज वग़ैरह जेको पाण कयूं था सो ही हज़रत अबू बकर भी कयो। लेकिन मदीने जो साईं जो फरमाए त सारी दुनिया जा सिर्फ पाण न, आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं जेके बि मोमिन उन्हनि जो ईमान जेकॾहिं तोड़ जे अबू बकर सिद्दीक़ जी भेट में, त हिकु तराज़ू में सारा ईमान रखजनि, हिकिड़े पासे सिर्फ मुंहिंजे ख़लीफ़े अबू बकर सिद्दीक़ जो ईमान रखजे, त यकीनन हुननि जे ईमाननि वारो पलड़ो मथे खॼी वेंदो, सिद्दीक़ अकबर जे ईमान जो पलड़ो हेठि थी सभिनी ते भारी आहे। हाणे इहो छाजे करे नमाज़ बि साॻी, रोज़ो, हज, ज़कात, निज़ाम बि साॻियो, त हज़रत अबू बकर सिद्दीक़ एतिरी बाज़ी कीअं खणी, एॾो ताक़त वारो ईमान कीअं थियो?
मुझा प्यारा मुसलमान भाइरो हज़रत अबू बकर सिद्दीक़ के नमाज जे करे यो मकाम कोन मिलियो, रोज़े हज ज़कात जे करे यो मकाम कोन मिलियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मदीने जे साईं जी मोहब्बत में सब नंबर खणी वियो, इन जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ईमान सभिनी खां मथे थी वियो। नमाज रोज़ो इहो सभु भलो कम आहे, पर जेको मक़ाम ऐं शान मिलंदो आहे सो रसूलुल्लाह जी ग़ुलामी मुंहिंजा मिलंदो आहे। वो जेतिरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत कंदो, जेतिरो ताबेदारी कंदो, जेतिरो ज़िक्र कंदो, जेतिरो घणो दुरूद पढ़ंदो, अल्लाह साईं हुन जा ॾाका बुलंद फरमाईंदो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ शुरू खां मुझे हबीब जे इश्क मोहब्बत में वॾियूं वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, वॾियूं वॾियूं आज़माइशूं ॾिठियूं, जंहिंजे करे अल्लाह पाक सुहिणे सिद्दीक़ अकबर जे ज़िक्र खे बुलंद बुलंद फरमाए छॾियो। ॾिसो ॿ टे मिसाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या अबू बकर जी मुंहिंजा आका सिद्दीक़ अकबर हाणे मके जा माण्हू ॾाढो परेशान था कनि, तंग था कनि, हलण कोन था ॾियनि, ॿारनि खे पथर ॾियनि था, उहे असांखे हरणनि था, नमाज़ पढ़ूं था त ओजरियूं जानवरनि जूं असांजे मथां रखनि था। हाणे मके खे छॾिबो ऐं यादि रखिजो त हिकिड़ी राति पाण मके खे छॾे हलिया वेंदासीं। लभई हाणे उन ॻाल्हि खे ज़मानो गुज़री वियो। हिकु राति नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जी राति हज़रत मौला अली साईं खे फरमायो, तव्हां बिस्तरे ते आराम कयो, सुभाणी ही अमानतूं माण्हुनि खे वापसि करणियूं आहिनि। प्यारा मुस्लमान भाइरो पाण रवाना थिया। उहा राति कहिड़ी ही जंहिंमें हर खिड़ीअ में दुश्मन बीठा हा, तलवारूं उन्हनि जे हथनि में हुयूं। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाउ महबूब जे निकिरण जे इंतज़ार में हा। मौला अली साईं अर्ज़ कयो, या हबीबी या सैयदी अवां जो छा थींदो? फरमायूं, मुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ अबू बकर खोड़ आहे। सिद्दीक़ अकबर जो वेठो आहे। अल्लाह खे अर्ज़ कयो, साईं सभु दुश्मन बीठा ॿाहिरि निकिरां। रब फरमायो, मुंहिंजा हबीब फिकिर न कर, ॿांह लोॾे निकिर, मुठ पथरनि जी खण, सूरत यासीन जूं पहिरियूं आयतूं पढ़ी उन ते शूकारो हण, पोइ आजूं उबतियूं उछलाए छॾ। मां रब पाणी इहे ककरियूं मेरे दुश्मननि जे अखियुनि में विझंदुसि। अल्लाह जे हबीब ईअं कयो। मुंहिंजा प्यारा उहे पथरियूं अल्लाह पाक दुश्मननि जे अखियुनि में विझूं, अंधा थी विया, ॾिसनि न पिया। मुंहिंजो हबीब विचूं वञे पियो, ॿांह लोॾींदो, या अय्युहन नबी हस्बुकल्लाह। मुंहिंजा महबूब ॿांह लोॾींदो वञ, मां रब वेठो आहियां, तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां। सर में पखी हिकिड़ो, मथसि मारी लख, जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। अल्लाह जा महबूब निकिरी हज़रत अबू बकर जे घर जे वेझो आया। ॾिसनि त अबू बकर सोणो दीवार सां टेक लॻाए वेठो आहे ऐं हण बि ॿधी पई आहे, हण ॿधी रखी आहे। पाण जॾहिं वेझा आया, प्यारा मुसलमान भाइरो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे जाॻंदे ॾिसी पाण फरमायूं, या अबू बकर सुतो नहीं छा? साईं अर्ज़ कयो, मुंहिंजा बाहू अॼु राति जो था पुछो या जॾहिं खां तव्हां चयो त हिकु राति हलबो, हिकु राति हलबो? सोणा कुर्बान वञा, उन राति खां मूं पंहिंजे हिननि अखियुनि ते निंड ई हराम करे छॾी। मां सुतो ई न, ख़बर न आहे कहिड़े वेले मुंहिंजो हबीब अचे, सद करे मां सुतो हुजां। इहो इश्क जे ख़िलाफ़, इश्क जे ख़िलाफ़ आहे। मां राति जो सुम्हणी छॾींदो, पोइ इन्हनि ॻाल्हियुनि अबू बकर खे खटाए शान वधाए छॾी जो क़यामत जे ॾींहुं मदीने जा साईं फरमाईंदा,
मथे अर्श ते क़यामत जेॾी सिर्फ़ 3 कुर्सियूं हूंदियूं, 3 कुर्सियूं। साईं खे अर्ज़ कयोसीं उन 3 कुर्सियुनि ते केरु वेहंदा? फरमायूं हिकिड़ी ते मां वेंदुसि, मुंहिंजे पासे में मुंहिंजो अबू बकर वेहंदो, पासे में हज़रत इब्राहिम खलील वेहंदो, जंहिंजी पुश्त मंझां साढा 7,000 नबी पैदा थिया, उहे वेहंदा। अर्ज़ कयोसीं पोइ ॿिया नबी सभु हेठि वेहंदा। साईं पोइ अबू बकर त उम्मती आहे, फरमायूं उन ॾींहुं सभु मुंहिंजा उम्मती हूंदा, सभु बराबरि हूंदा, मुंहिंजा उम्मती हूंदा। सिद्दीक़ अकबर खे कोन छॾींदुसि, गॾु विहारींदुसि, मथां हेठि वेही सिद्दीक़ अकबर सोचे त ग़ारुनि में त असां गॾु हुआसीं, ग़ारे सौर में त असां गॾु हुआसीं, दुश्मननि जे मुक़ाबले में त मां गॾु हुउसि, बॉडी गार्ड हो साईं जो, अॼु मूंखे विसारे विया। मथां सिद्दीक़ अकबर जे दिलि में इहो ख़्यालु अचे, इन जे करे मज़ार में बि गॾु रखंदुसि, अर्श अज़ीम ते बि गॾु, क़यामत में बि मूंसां गॾु हूंदो त जन्नत में ये वफ़ाऊं जंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे रब करीम तमामु वॾो मक़ाम अता फरमायो। हाणे सिर्फ़ हिते बसि न, जॾहिं हलिया ग़ारे सौर ॾे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ तलवार सां कॾहिं अॻ में निकिरियो वञे न, कॾहिं पासनि खां, कॾहिं पुठियां निकिरियो अचे। मोहम्मद फरमायो सिद्दीक़ अकबर छा परेशानी? अर्ज़ की साईं दुश्मननि बॉडी गार्ड हिकिड़ो आहे, मथां अॻियां को दुश्मन न अची वञे, अॻियां ख़्यालु करे वरी हेॾां जो ख़्यालु कंदो आहियां, वरी हेॾां जो ख़्यालु करे पुठियां जो ख़्यालु कंदो आहियां। इहा अदा ॾिसी रब सिद्दीक़ अकबर खे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अॻिते हलिया। उम्मे मअबद जो घर हुयो, हदीस पाक में अचे थो मुंहिंजे महबूब खे खीर पीअण जो ख़्यालु थियो। साईं करीबन माई साहिबा खे असांखे खीर प्यार बकरी जो, यादि रखियो त दुनिया जा जेके बि खीर आहिनि उन्हनि में सभ खां वधीक ताक़त वारो खीर अल्लामा अब्दुर्रहमान शाफ़ी सबूरी नुज़हतुल मजालिस में लिखियो आहे त उहो अमर जो खीर, दुनिया जे सभिनी खीरनि में ताक़त वारो खीर। सो मुंहिंजा प्यारा मुस्लमान अम्मा जो उन खां बाद जेको ताक़त वारो खीर आहे सो बकरी जो, ऐं बकरी जो गोश्त, यानी बकर जे गोश्त खां बि साईं करीम बकरी जे गोश्त खे पसंदि कंदा। उनमें शिफ़ा बि आहे, ताक़त बि आहे। ऐं 3 नंबर ते जेको खीर ताक़त वारो आहे सो गऊं जो खीर ताक़त वारो आहे, मखण बुर जो ताक़त वारो, ऐं मुंहिंजा प्यारा गोश्त बि गऊं जो शिफ़ा वारो आहे, बकरी खां बाद। पोइ ईअं आस्ता आस्ता जेके बि खीर आहिनि त महबूब सफ़र में बकरी जो खीर पसंदि कंदा हुआ, उन सां थकावट दूर थींदी हुई ऐं ताक़त बि ईंदी हुई। उम्मे माबद अर्ज़ कयो त सोना जवान त अहिड़ो आई जो मां खीर तोतां वारे, पर मुंहिंजो घर वारो बकरियूं काहे वियो आहे चारण जे लाइ, शाम जो ईंदो। साईं पर हूअ जो वधी पई आहे, इहा बीमार आहे, सफ़ा उमिरि बि खाई वेठी आहे, धन में बि कोन मोकिलींदी आहे, किरी पवंदी आहे। साईं फरमायो तूं वठी आ, इजाज़त ॾे खीर कढण मां रसूलुल्लाह। माई उहा बकरी काहे आई, साईं जो वेठा थणनि खे हथ रहमत वारा लॻायूं, थण खीर मां भरजी विया। उम्मे मां बची चवे त मां आङिरियूं ॾंडे ॾेई वेही रहियसि, मां जो जवान आहे हिन खीर बकरीअ में खीर जी त उमेद कान्हे का। साईं मुंहिंजा प्यारा खीर कढंदा विया, ठाम भरींदा विया, ठाम सभु भरजी विया। महबूबनि पीतो पंहिंजे यारे वार खे प्यारियो, पाण दुआ ॾेई रवानो थिया। एतिरे में शाम जो हुनजो मुड़ुसु आयो, चवण लॻो उम्मे माबद ठाम खणी आ खीर ॾुआ, चवण लॻी अॼु न सुभाणे खीर ॾुआई कंदासीं, छाजे लाइ? चवण लॻी अहिड़ो जवान आयो हो जंहिं पां वारी बीमारी बीमार बकरीअ मज़ा घर जा ठाम सभु भरे वियो आहे। हुन पुछो भला चहिरो कहिड़ो हो, कद केतिरो हो, ऐं हलंदड़ माण्हू या छा सुञाणे वठां केरु हो, कद बुत ॿुधाई। पर 3 जुमिला माई बयान कया जेते ॻाल्हि ई ख़तम करे। फरमाई वसीमुन जसीमुन कसीम, वसीम यानी अहिड़ो सुहिणो जवान जो अहिड़ो रब ॿिए कंहिंखे पैदा ई कोन्हे।
कसी रब त पैदा कोन कयो त अहिड़ी माई काने जो ॼणी सघे जसीब जंहिंजे ॾिसण सां को बदबख्त हूंदो जेको हुनजे दिलि में हुनजे मोहबत में फासंदो ॾिसण सां ई कुर्ब वारो फासी ओ ॾिठो जल चहिरो मुरसल जो ॾिठो जल चहिरो मुरसल जो से घरड़ा ईअं घारींदा ॾिठो जल चहिरो मुरसल जो से घरड़ा ईअं घारींदियूं तनी खे पूरे पल पल में तनी खे पूरे पल पल में सदा सा जन्नत सारी दूं ॾिठो जल चहिरो मुरसल जो अल्लाह जा महबूब उठा निकिता साम्हूं हिकिड़ो ॿियो बकरार बीठो उहो मुस्लमान धना साईं हुन सां दुआ सलाम कयो हाल अहवाली छा उतां खां साम्हूं मथे ग़ार थे वञणा पुठियां काफ़र बि पेर खयूं आया उन बकरार वटि आया बकरार खे चयूं तूं पंहिंजे दीन जो कलमो पढ़ी सच ॿुधा हे पेरा केॾां विया कलमो पढ़ी ॿुधा हाणे उन धनार जुदा की कलमो तो पढ़ां त ईमान मां बीठो हुजो साईं जो ॿुधाए पोइ उन हुते जेके जवाब ॾिना जंहिंजो हाणे किताब कुझु दोस्तनि खे हथनि में फिक्रे लतीफ़ सोने अब्दुल लतीफ़ उनजी तर्जुमानी कई तो धनार काफ़रनि खे छा चयो पाण फरमायूं धनार चयो त कलमो पढ़ां त काफ़र थियां कलमो भरे केर जेकी पुछनि था राह रसूल जी उन्हनि सां आहे मूंखे वेर केॾा भरिया रसूल पेर ऐं न भरींदुसि ओॾी पेर काफ़र खे चई मां कीअं कलमो पढ़ां काफ़र थियणो आहे हिननि चयो त हे त वॾो को दुश्मन आहे साईं जो भला चयो भला कलमो न भर खाली ॿुधा त इहे पेर विया केॾां छो जो अॻे पत्थरवाल में पेर ज़ाहिर कोन आहे केॾां विया पाण फरमायूं अवां छा पुछो पिया ऐं त पुछण वारनि जो बि दुश्मन पर हुननि लिखे त हिन जी त अलाह जे रसूल सां एतिरी नफ़रत आहे जो जेके पुछनि था उन्हनि जो बि दुश्मन आहे पर हुन जो त मतिलबु ॿियो हो पाण फरमायूं अॼु कलमो पढ़ां त काफ़र पंहिंजे महबूब खे ॿुधायां ऐं महबूब जो कदम ॿुधायां बाक़ी मूं वटि रहंदो छा ऐं न वरी अवां सां गॾिजी इहे पेर बि ॾेखारण लाइ तयारु आहे ऐं कोन हलंदुसि इहो धराड़ हो बहरहाल हाणे ग़ारे सौर जे वेझा आहे जबल 7 किलोमीटर आहे 7 किलोमीटर चाढ़ी हाणे त अलहमदुलिल्लाह सुठो कमु करायो आहे गवर्नमेंट सीढ़ियूं बनायूं आहे वग़ैरह पोइ बि 4 कलाक लॻनि था विच में कई सायूं खणी थियूं पवनि पाणी खणंदा थधा पाणी पाण सां गॾु इन सूरत जे बावजूद सुनो अबू बकर ध्यान ते वेही रहियो अर्ज़ के आका पवन फरमाया अबू बकर वेही रहियो थकी पियो न कबिला मुंहिंजे कुलनि ते सवार थी त मां सॼो पंध खणी और इन्हनि ॻाल्हियुनि सिद्दीक़ अकबर जो शान वधायो वेही रहिया सोना मुंहिंजे कुलनि हालांकि बैतुल्लाह शरीफ़ जा जॾहिं बुत किराया पिया विया त मौला अली साईं शान वारो आहे असांजो पीर आहे असांजो मुर्शिद आहे असांजी जान आहे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे वेही रहिया मोहम्मद खे अर्ज़ कई त मुंहिंजे मथां कुलनि ते सवार थियो पोइ मां खणा पोइ तव्हां बुत किराया साईं फरमायो अली तूं मुंहिंजे नबूवत जो वज़न बर्दाश्त करे न करे सघंदी मगर इहा ॻाल्हि हार वारे मौक़े ते सिद्दीक़ अकबर बि चई त साईं मुंहिंजे कुलनि ते सवार थी मुंहिंजे महबूब इहो कोन थियो त वज़न कोन खणी सघंदे पाण वेही सिद्दीक़ अकबर ते सवार थिया मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हाणे केवल साईं सदर महफ़िल आया पे अञा जुलूस हो आऊं चवां थो जेकॾहिं पोयां को माण्हू हुजे आहे साईं जे उनजे मथे जो क़ुर हुजे त साईं चवे बाबा तूं अॻु में हल क़ुर तुंहिंजे मथे ॾियां
हाणे जंहिंजे मथे ते क़ुरान आहे उनखे अॻिते हलाइबो आहे पोइ जंहिंजे कुलनि ते साहिब क़ुरान हुजे जंहिंजे कुलनि पाकनि ते साहिब क़ुरान जो बि साहिब उहो हुजे त उन सिद्दीक़ अकबर खां अॻु में केरु प्यारा मुसलमान भाइरो ये 7.5 किलोमीटर सुने सिद्दीक़ अकबर मुझे हबीब के सवार करे खारे सौर जे दरवाजे ते आंदो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम लथा सिद्दीक़ अकबर के सुनो तवा कार में न बाहर वियो मां जेसते अंदर सफाई क्या को दुश्मन हुजे को जहरीलो जानवर हुजे अग में अबू बकर के तू अंदर न कपड़ा फाड़े सुराख बंद की सफाई करे मुझा प्यारा महबूब के सदके सोना हाने हार तैयार आ अचो अल्लाह पाक उन हार जे ध्यान ते कबूतरी का बेदा दिया मकड़ी का जालो बदरायो ए अंदर सिद्दीक़ अकबर खुड़ी दी बैठो आ हाने अबू बकर सोनो तो फरमाया तो दुश्मनन जे पेरन जी आहट मु सुनी अच्छी बात बिल्कुल बिल्कुल मुझे टप थियो बहुवन फरमाया अबू बकर खौफज़दा थियो जी मुझा साईं खौफ थियो अल्लाह जे हबीब फरमायो या अबा बकर असां हिन गार में ब न आहियूं से आहियूं त ब फरमायो ला तखफ इन्नल्लाह माना ब असां आहियूं क्यों रब भी गॾु वेठो रब भी गॾु तू फिक्र ही न कर फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसे रोशन खुदा करे सिद्दीक़ अकबर रब भी पाण सां गॾु वेठो आहे मालिक ई गॾु तू फिक्र ई न कर मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे इहे दुश्मन ते विया पर आशिक़ इश्क जी सूरत में नांग साम्हूं इम्तिहान ते इम्तिहान नांग घणे सालनि जो 550 साल जो अॼु नांग उम्र हुई हज़रत ईसा हितां गार खां गुज़रियो साईं तके रखी त हीअ उहा गार आहे जंहिंमें रब जो सॼण अची आराम अलाह जो बाबू नांग ॾिठो त शहर में अहिड़े माण्हू जी ज़ियारत करणु पथर हणी मारे विझंदा हीअ ई जॻह भली आहे हिते को वेही मुजावर थी विया जॾहिं उहो महबूब ईंदो त हिते ई दीदार थी वियो 550 साल खां इंतज़ार में हो जॾहिं महबूब जी ख़ुशबू आई गार जो तवाफ कई किथां बि जाइ न मिली हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गोश्त जी ख़ुशबू आई समझी वियो त जंहिंजे लाइ ख़लीफ़े जे लाइ हज़रत ईसा ॿुधायो सो अबू बकर आहे पाण नांग आवाज़ नु या अबा बकर खुड़ी हटा यार जो दीदार करा आसे आसे उम्र गुज़ारी छे जल्ले खार हज़ारा अजमाली बाग न वेखण देंदा ए जदों आया वक्त बहारा कुड़ी हटा सिद्दीक़ अकबर फरमायो माल मांगो तो माल दूंगा जान मांगो तो जान दूंगा सिद्दीक़ से न हो सकेगा कि यार का चाहो जमाल दूंगा माल घुर जिस्म घुर जान घुर त हाज़रा महबूब जे ओॾो अचण मिनस्तू नांग दोस्तो नांग चुस अबू बकर आखिरी वार्निंग आहे शरीयत जो मसइलो आहे त जान बचाइण फर्ज़ आहे मां पाणी जो नांग न आहियां जबल जो नांग आहियां दंग हिकिड़ो थींदो तुंहिंजी जान हली वेंदी शरीयत जी ख़िलाफ़ वर्ज़ी पियो करी जान बचाइण फर्ज़ आहे त सोने अबा बकर अंदर खां आवाज़ नु नांग किथे जान बचाइण फर्ज़ आहे हिते जान ॾेई छॾण अॼु वञे जान फर्ज़ आहे पोइ इहे अदाऊं रब ॾिठियूं सिद्दीक़ पंहिंजे हबीब सां रब करीम फरमा मुंहिंजा मऊ सॼे मोमिननि जो ईमान हिकिड़े पासे तुंहिंजे यार जो ईमान हिकिड़े तुंहिंजे यार जो ईमान हिकिड़े पासे दोस्तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो नांग न कर तकरार तुम सां दह भेरा दंग भली हण पर कोन छॾींदो गार गुलाम अरबीअ खे अॼु आराम
गुलाम मदनीअ खे अॼु आराम ना गल कर तकरार तूं मूंसां खाह खुड़ी थई तुंहिंजे हवाले पेट भरे वञ पंहिंजो पाले खाह खुड़ी थई तुंहिंजे हवाले पेट भरे वञ पंहिंजो पाले मास पटे वञ परवाह बि न आहे मास पटे वञ परवाह बि न आहे कोई ते हटणो आहे असांजो हराम कोई ते हटणो आहे असांजो हराम नांगल न कर तकरार तूं मूंसां है नांग असां सां जंग आटो चोटी आहियूं मुसाफ़िर वञ तूं मोटी कान ख़बर थई केरु सुतल वा कान ख़बर थई केरु सुतल वा सभिनी नबियुनि जो आहे इमाम सभिनी नबियुनि जो आहे इमाम नांगल न कर तकरार तूं मूंसां इन्हनि अदाउनि जे करे सिद्दीक़ अकबर जो शान खुदा बुलंद फरमाए छॾियो प्यारा मुसलमान भाइरो बाक़ी कुछ ला इल्म माण्हू वो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे लाइ चवंदा अहल बैत जो हक़ खाई वियो बाबे फज़ल हड़प करे वियो वग़ैरह वग़ैरह न ॼाणू उहे माण्हू प्यारा मुसलमान भाइरो बाक़ी जेके ॼाणू आहे अमीरुल मोमिनीन फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जॾहिं हज़रत अबू बकर जी फज़ीलत ॿुधाई त पाण अल्लाह खे अर्ज़ कई त रब मूंखे उमर न बनाई ॿियो कुझु न बनाई आहे सिद्दीक़ अकबर जे सीने जो हिकिड़ो वार हिकिड़ो वार हुजे ॼाणू न इहो कयो बाक़ी जेके ॼाणू न हा हाणे इहो आख़िरी मसइलो सम्झ बाबे फजब जेको हुयो चंद खिजनि जा वणो चंद मदीने जे साईं फरमाए त मुंहिंजी मिल्कियत जो को वार कोन्हे सॼी उमत वार ऐं बैतुल माल जहिड़ा वक़्फ़ महबूबन पंहिंजे हयात हाल हयात में चई हाणे छा कुझु माण्हू चवनि था अम्मा ख़ातून जन्नत हली आई हज़रत अबू बकर जे दर ते इहा खुली बेअदबी आहे अम्मा खे एॾी चंद खजूरनि जी ज़रूरत कान्हे परदो प्यारो सवाल ही पैदा न थियो अम्मा कंहिंजे दर ते वञी सवाल करे त मुंहिंजो बाग छा न एतिरो ज़रूर आहे त महबूब जे विसाल खां पोइ अम्मा पैगाम मोकिलियो हज़रत अबू बकर खे त मुंहिंजो बाबो हाल हयात हुयो त हीअं चई हाणे अव्हां जी महिल हुकूमत हिकिड़ी तब्दील थी वई आहे निज़ाम भला अव्हां जो उहो ई दस्तूर आहे जेको बाबा जो हो या अव्हां जो वरी ॿियो मसइलो आहे सुने अबू बकर अर्ज़ु कयो अम्मा असां केरु थींदा आहियूं तुंहिंजे बाबे जे कानूननि में हथ विझण जेको तुंहिंजो बाबो फरमायो आहे सो क़यामत ॻाल्हि एतिरी पोइ धक हणनि धिका ॾियणु वग़ैरह वग़ैरह या खुलम खुला बल्कि अम्मा ख़ातून जन्नत जी शान में गुस्ताखी अम्मा जी इहा तोहीन आहे बेअदबी आहे अम्मा जी थोरे भाग जे लाइ उहा त अहिड़ी साबरा हुई जो दुनिया जी तारीख़ में अहिड़ी औरत साबरा शाकरा ताकरा जेको लक़ब सुणे सो अम्मा खे सुणे थो प्यारा मुसलमान भाइरो एतिरी ॻाल्हि थी बल्कि हज़रत जेकॾहिं आल बैत जो हक़ अबू बकर सिद्दीक़ खाए त पोयनि में त का उमेद ई कान्हे पर हिकिड़ो ज़ाहिर मिसाल पियो आहे हज़रत अबू बकर चलो बाग हड़प करे हिकिड़े मिंट जे लाइ पोइ हज़रत मौला अली साईं जी त बादशाही आई 4 साल त हज़रत अली बादशाही कई आहे पोइ खणी अॻु में न वठी लॻियो हाणे त बादशाही में वठी मां ख़ातून जे हवाले करे हक़ खाई विया हाणे त हक़ वठी ॾियनि हज़रत अली बि फरमायो जेको फ़ैसिलो मुंहिंजे महबूब जो आहे जेको फ़ैसिलो सुहिणे अबू बकर जो आहे अलीअ जो उहो साॻियो ई फ़ैसिलो आहे बहरहाल अॼु यारी शरीफ़ जो प्रोग्राम आहे असीं बि अॼु सभु लेट थी वियासीं ऐं बि असां बि टाइम इलाही थी वियो आहे दोस्तो हज़रत पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुर्शिद करीब इहो नबी साईं जे शाननि मां शान वलीअ जेके बि उहे नबियनि जो शान हूंदा उन्हनि नबियनि जे शाननि में महबूब जो वॾो शान
अल्लाह पाक हज़रत पीरान पीर दस्तगीर जी सूरत में ऐं महबूब सां मिलंदड़ जुलंदड़ हालात भी रखिया। मुंहिंजा प्यारा, अल्लाह से पंहिंजे महबूब खे घणी उम्मत ॾिनी, पीरनि जे पीर खे घणा मुरीद अता फरमाया। एतिरा कंहिं बि पीर जा मुरीद न आहिनि जेतिरा बादशाह पीर जा मुरीद। अल्लाह साईं सभिनी नबियनि खां पंहिंजे हबीब खे घणा मौजज़ा अता फरमाया। रब करीम वलियनि में सभिनी वलियनि खां ज्यादा करामतूं सोने दस्तगीर 11 वारे पीर खे अता। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते मख न वेंदी हुई, सोने दस्तगीर जे जिस्म ते मख न वेंदी। अल्लाह जा हबीब जी घिटीअ मां गुज़री वेंदा हुआ, उन घिटीअ में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हफ़्ते ताईं खुशबू पई ईंदी हुई। सोनू 11 वारो पीर जितां गुज़रंदो हो त हफ़्ते ताईं खुशबू ओ पीराने पीरा जो मुर्शिद जहीं जो दस्तगीर तही के लर न लोनो आ, जो अब्दुल कादिर पीर तही के लर न लोनो आ। साईं वेठो नांगरी हिकिड़ो नांगरी उन भत जी डेग ते रधी त हिकिड़ो माण्हू अची पीरान पीर खां पुछण लॻो, साईं असां ॿुधो आहे त पोयनि नबियनि जी उम्मतुनि में अहिड़ा वली गुज़रिया जे अख छुब में बिल्किस वारो तख़्त आणे ॾिनो, मदीने जे साईं जी उम्मत में बि कोई अहिड़ो माण्हू आहे? त हुन जेको नांगरी देग पे पचाई सो वॾी ॾोही खणी डोड़े, हिन सम्झो अला मूंखे हणंदो, फ़क़ीरनि ते भरोसो न कोन्हे। हिकिड़ी तकीर पे हली पीरान पीर जो शान ताक़त में बयान कई मौलवी साहब। हिकिड़े माण्हू वरी चयो, साईं एॾो ताक़त वारो आहे त मूंखे हिकिड़ी चमाट त हणे। पोयां फ़क़ीर वेठो हो हेतिरी डंडे वारो, ठका कराई जो पुठनि में। अहिड़ा तो छो आयो? पीरान पीर वॾा कम कंदो आहे, नंढा असां फ़क़ीर करे छॾियो। हिन खे बि डपु थियो त मथां फ़क़ीर बिगड़े हणे। साईं खे जी बचा हेॾो त कोन हणंदो। साईं खे नांगरी फ़क़ीर छा थो चवे? ही चवे थो त अॻिए उम्मतुनि में अहिड़ा वली हुआ, हिन दौर में आहिनि या न? तो नांगरी फ़क़ीर ॾोही रखी अर्ज़ कईं, हिन जे चवण ते न, दस्तगीर हुकुम कर त तुंहिंजा ॾोही खणण वारा सॼो मिस्र बगदाद ते रखी छॾनि। बगदाद सॼो मिस्र जी सरज़मीन ते अहिड़ो पीर जंहिंजा मुरीद अहिड़ा हुआ, जंहिंजा नांगरी फ़क़ीर अहिड़ा हुआ त संदसि शान छा हूंदो। चोरनि खे अब दाल बणाए ओझा किनड़ा पियो बख़्शाए, जेके सैयद जी आउकीर तंहिंखे लर न लोॾो आ, मुर्शिद जहीं जो दस्तगीर तंहिंखे लर न लोॾो आ। यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाइ ही जीअरे अज़ाबा, जन मिस्रियूं विरहाया खीर तंहिंखे लहर न लोलो आ, मुर्शिद जहीं जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोलो आ। अल्लाह से इन्हनि सभिनी भाइरनि खे आबाद रखे। अदा मोहम्मद भट्टी जेको इन भाइरनि में सभु खां वॾो आहे, कंहिं मौक़े ते मूंखे दुआ कर त मदीने वञा। हाँ असां गुनाहगार, असांजी ज़ुबान में ताक़त कोन्हे, करण वारो रब आहे, त मुंहिंजी ज़ुबान में निकिरियो थो वेनती हज बि करे आयो, हाणे वरी हिरियो आहे। चयो त हाणे सभई भाइर अची गॾिजी विया, लॻी पई आहे थोरो सख़्ती वॾो अञा वधंदी, पर अल्लाह कंदो हां वेंदा। साईं मोहम्मद कासिम खे बि करे वेठो वञे इंशाअल्लाह। है दर्द मगाहूं कयमो अल्लाह दोस्त दर्द आस पास, दर्द मगाहूं कयम अल्लाह दोस्त दर्द आस पास, जे जीअरे जान बना मिली अच जाए कब्र दे आस पास।
हाय लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दर अॻियां लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दर अॻियां ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आसमान ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आसमान है वॾा वण वणकार जितना गसजल नीला अदियों अब्दुल लतीफ ते वो कयो है किलन हीला जिते गुरमन कबीला उतरा बरस जराह में पर वॾा वण वणकार जित पानी खयमुन पा जबल दिलदारू करे दुख ॾेखारे ता लगन लुकू लतीफ ते माज़ूरन मथां उते हो कवनो आ जितू जस है कली है लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दर अॻियां लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दर अॻियां ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आसपास जित हलंदो हो हुल हशर जो साईं मुश्किल सॼे मैदान में जित हलंदो हुल हशर जो मुश्किल सॼे मैदान में उत पुलो कारे पार कजां अचजां हशर जे आसपास जे जीअरे जानबा न मिली अच जाए कबर दे आस पास ज़ईफ़ हिन ज़ैनल सदी ज़ईफ़ हिन ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल सदे मीज़ान में उत करल हद मुंहिंजी करीब अच जाए हशर जे